गुलाब लगारी में अदबी मैगज़ीन नई जोत जी महूरती तकरीब थी गुज़री, जंहिंमें गुलाब लगारी प्रेस क्लब जे सरपरस्त आला अब्दुल गफ़ार लगारी, कुर्बान मल्हा, सीनियर सहाफ़ी राशिद लगारी, गुलाब लगारी प्रेस क्लब जे सदर माशूक लगारी, सूफ़ी रागी अली नवाज़ नांगो, करीम लगारी, शायर HB बलोच, अदीब ऐं उस्ताद अब्दुल सत्तार लगारी ऐं ॿियनि शिरकत कई। महूरती तकरीब में गुलाब लगारी थाणे जे इंस्पेक्टर कुर्बान मल्हा चयो त नई जोत मैगज़ीन जी सथ गुलाब लगारी में इल्म जी जोत जलाई आहे। इन हवाले सां इल्मी अदबी कम करे रोशनी पखेड़ी आहे। नौजवान सहाफ़ी राशिद लगारी चयो त नई जोत मैगज़ीन गुलाब जे अदबी तारीख़ में पंहिंजो हिकु अलॻि मक़ाम जोड़ींदो, समाजी हवाले सां पिणु पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप ठाहींदो। नई जोत मैगज़ीन जे एडिटर HB बलोच चयो त असां पंहिंजे हिसे जो कमु करे रहिया आहियूं, उमीद त दोस्तनि जो सहकार रहंदो। आख़िर में मैगज़ीन जे सब एडिटर अब्दुल सत्तार लगारी सभिनी जा थोरा मञिया। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।